मां अचां पियो, तव्हां कंहिं बि शइ खे हथ न लायो। अचां थो मां। छा थियो आहे साईं? ओताक ते हमिलो थियो आहे। हू पंहिंजा माण्हू छॾाए विया ऐं असांजो हिकु माण्हू क़तल थियो आहे। पोइ हाणे छा थींदो? हाणे चाकर खान मरंदो, जंहिंखे मूं हिन उम्मीद ते छॾे ॾिनो हुयो त मन हू सुधरी पवनि, पर कोन सुधरिया। असांजो मुड़ुसु आहे न, त हुनजे बदिले में मां चाकर जो लाश मोकिलींदुसि। लाश। अम्मा, छा बाबा सच में चाकर खे मारे छॾींदो? तुंहिंजो पीउ त चाकर खान खे नथो मारणु चाहे, पर चाकर खान जा माण्हू ई हुनखे मारणु चाहिनि था। चाकर खे माफ़ नथो करे सघे? न, कॾहिं बि न। मुंहिंजे करे बि न? ॾिस मां, ही मर्दनि जा मसइला आहिनि, हिन विच में असांजो कुझु बि न वियो। तूं पाण खे संभाल ऐं चाकर खान खां परे रहण जी कोशिश कर। उनजे वेझो अचण जी काई बि ज़रूरत न आहे ऐं हिन वरी उन सां हमदर्दी ॾेखारण जी ज़रूरत आहे। हू असांजो दुश्मन आहे ऐं मरंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।